जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों, श्री अमरापुर दरबार के अंदर चैत्र मास जो मेलो 102 प्रारंभ थी चुको है। अज प्रातः भगवान श्री गणेश जी महाराज जी वंदना सा इन मेले की शुरुआत थी। तंहिंखां पोइ गुरु महाराज पंहिंजे वचननि सां सभिनि खे कृतार्थ कई। तंहिंखां पोइ हर साल की बात थी, हिन साल भी झंडा रोहण जो प्रोग्राम थियो, जो तमाम ही सुहिणे नमूने असां तव्हांखे वीडियो के माध्यम से ॾेखारियूं था कि कीअं केतिरी ऊंचाई ते झंडा रोहण थींदो आहे। इन जी झंडा रोहण जेके ॾिसण लाइ करे केतिरे हज़ारे माण्हू इन मेले में अंदर सम्मिलित थींदा आहिनि ऐं इन जो आनंद खणंदा आहिनि, गुरु महाराज जो आशीष वठंदा आहिनि। तंहिंखां पोइ शाम जे टाइम अमरापुर दरबार में शोभा यात्रा रवाना थी, जेकी अमरापुर दरबार में रवाना थी करे MI रोड, बापू बाजार, त्रिपोलिया बाजार, वडी चौपड़दा थी करे चांदपुर बाजार में घुमंदी ऐं पोइ सीधो वापस अमरापुर दरबार में ही समापन थियो। इन अगर मेले की ॻाल्हि करूँ तो मेलो तमाम ही विशाल हो ऐं देश विदेश में श्रद्धालु आयल हुआ, जिनकी भीड़ असां तव्हांखे लगातार असांजे वीडियो के माध्यम से ॾेखारियूं था। ऐं तंहिंजे अलावा ॻाल्हि करूँ अमरापुर दरबार जी, तो समस्त संत मंडली इन मेले में सम्मिलित हुई। वो भी असां तव्हांखे लगातार असांजे वीडियो के माध्यम से ॾेखारियूं था कि गुरु महाराज जी एक झलकी पाण लाइ करे केतिरा न माण्हू बीठा हुआ। ऐं गुरु महाराज जी जेॾी महिल ये शोभा यात्रा निकिती अमरापुर दरबार जी तरफा जी शोभा यात्रा निकिती, उन जगह जगह ते स्वागत थियो वियो ऐं जगह जगह ते गुरु महाराज के माला इत्यादि पाए करे उन्हनि जो अभिनंदन कयो वियो। तो दोस्तों, अमरापुर दरबार जो मेलो अॼु खां वठी प्रारंभ थी चुको है। तंहिंजी कुछ झलकियूं असां असांजे वीडियो माध्यम सां तव्हांखे लगातार ॾेखारियूं विया। तंहिंजे अलावा असां तव्हांखे ॿुधाईंदासीं सतगुरु स्वामी भगत प्रकाश जी महाराज हाजरा हजूर जेका इन टाइम ते गद्दी ते विराजमान आहिनि, उन्हनि पंहिंजे मुखार बिंदु सां ॿुधायो कि मेले जो मतिलबु छा आहे। मेले जो मतिलबु थींदो आहे मिलाव। मिलाव जो मतिलबु आहे कि जॾहिं माण्हू सत्संग ॿुधंदा आहिनि, गुरु महाराज जी शरण में ईंदा आहिनि, त हू आत्मा के परमात्मा का मिलण जो हिकिड़ो सहज सरल उपाय ॿुधाईंदा आहिनि, दीक्षा ॾींदा आहिनि, ज्ञान ॾींदा आहिनि ऐं उन आत्मा के उन प्राणी के आवागमन सां मुक्त कराईंदा आहिनि। त मेले जो मतिलबु मिलाव, मेले जो मतिलबु मिलाव। इन मथां गुरु महाराज तमामु ई सुठो हिकिड़ो प्रवचन ॾिनो। त दोस्तों, अचो असां तव्हांखे ॾेखारियूं था इन पूरे अमरापुर दरबार जी कुछ वीडियो जी झलकियूं, जेके तव्हां ॾिसी करे पंहिंजे पाण खे धन्य ऐं पावन कंदा संतनि जा दर्शन करे। जय श्री झूलेलाल। सतनाम साखी।